JUI सिटी सखर पारां सूबाई जमायत जे हुकुम ते मदरसा मंजिलगाह सखर खां प्रेस क्लब ताईं सखर जे JUI सिंध जे अॻवान ऐं सिटी सखर जे अमीर मुफ्ती सऊद अफज़ल हालेजवी जी अॻवानी में इलेक्शन में मुबैना धांधली जे ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें JUI जे कारकुननि समेत शहरनि शिरकत कई। उन मौक़े ते JUI सिंध जे अॻवान मुफ्ती सऊद अफज़ल हालेजवी, कारी मोहम्मद फारूक शेख, मुफ्ती आज़म महर, मुफ्ती कमरदीन मिलाणो, कारी लियाकत मुग़ल, उसामा महमूद हालेजवी, मौलाना उबैदुल्लाह भुट्टो, मौलाना इब्राहिम महर, मौलाना अमानुल्लाह सखरवी समेत ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां इलेक्शन जे नतीजनि खे रद्द कयूं था। सिंध में इलेक्शन पर सिलेक्शन थी आहे। सिंध में वॾे पैमाने ते धांधली ज़रिए असांजे कामयाब उम्मीदवारनि खे हाराए वियो आहे। जमायत उलमा इस्लाम इलेक्शन 2024 जी धांधली खे रद्द कंदे आला अख़्तियारनि खां मुतालबो करे थी त इलेक्शन कमीशन पारां मुबैना धांधली वारे अमल ख़िलाफ़ फौरी तौर ते नोटिस वठी अवाम ऐं कारकुननि में पैदा थियल परेशानी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी धरणनि जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची